नाज़रीन, कराची में पीपल्स पार्टी की कराची यकजहती रैली मंजिल ॾांहुं रवां दवां है। तफ़सील ॿुधाए रहियो आहे ज़ुल्फ़कार तुन्यो। जी ज़ुल्फ़कार, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी की कराची यकजहती रैली जो काफ़िलो आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो आहे। इन कराची यकजहती रैली में हज़ारनि जी तइदाद में जियाला शरीक आहिनि, जेके ज़ोरदार नारेबाज़ी करे रहिया आहिनि। कराची यकजहती रैली जी जेका क़यादत आहे उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, सईद गनी, शैला रज़ा, जावेद नागोरी, वक़ार मेहदी ऐं ॿिया करे रहिया आहिनि। जॾहिं त जावेद नागोरी, नजमी आलम ऐं ॿिया जेके यूथ जा अॻुवान आहिनि उहे हिन कराची यकजहती रैली जे इंतज़ामनि जी निगरानी करण में मसरूफ़ आहिनि। आयशा मंज़िल खां निकितल हीअ जेका कराची यकजहती रैली आहे इहा शहर जो जेको करीमाबाद वारो इलाइक़ो आहे, लियाकताबाद, अलकरम स्क्वायर, लालू खेत खां थींदी हिन वक़्तु 3 हटी ते पहुती आहे। हिन कराची यकजहती रैली जो जेको काफ़िलो आहे उनजो मुख़्तलिफ़ हंधनि ते इस्तक़बाल पिणु कयो पियो वञे। जियाला पीपल्स पार्टी जे नगमनि ते झुमरियूं पिणु खणी रहिया आहिनि। इन कराची यकजहती रैली दौरान सूबाई वज़ीर सईद गनी मीडिया सां ॻाल्हि ॿोल पिणु कई। संदसि चवणु हुयो त कराची यकजहती रैली सिंध ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि ॾाढो दीवार साबित थी आहे ऐं हीअ जेका रैली आहे उहा लसानी सियासत जे साज़िश नाकाम बणाई आहे। सईद गनी जो इहो बि चवणु हो त कराची यकजहती रैली जो मक़सदु लसानी सियासत खे नाकाम बणाइणु आहे। अॼोकी रैली सिंध ख़िलाफ़ साज़िश कंदड़नि ख़िलाफ़ अवामी रेफरेंडम साबित थी आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो पिणु मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। उनजो चवणु हो त पीपल्स पार्टी इंतकामी सियासत बदिरां कराची में अमन जो बेड़ो ठाहियो, कराची में अमन सिंध हुकूमत बहाल करायो। निसार खोड़े जो इहो बि चवणु हो त कराची अॻ में लंडन खां हलायो वेंदो हो ऐं हाणे बनी गाला खां हलाइण जी कोशिशि कई पई वञे। निसार खोड़े जो वधीक चवणु हो त अॼोके अवामी समुंड नफ़रत ऐं लसानत वारी जेका सियासत आहे उनखे दफ़न करे छॾियो आहे। हीअ जेका कराची यकजहती रैली आहे मां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त शहर जा जेके मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि उतां थींदी शहर जे इम्प्रेस मार्केट पहुचंदी, जिथे जलसेआम कयो वेंदो ऐं पीपल्स पार्टी सिंध जी क़यादत इन रैली खे ख़िताब कंदी। जी ज़ुल्फ़कार, अवां जी महिरबानी।